बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां सभिनी खे नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि। साल 2026 जी शुरुआत थी चुकी आहे ऐं असां सभिनी जी धरती टीवी जी सथ जी इहा दुआ आहे त ही साल अवां जे लाइ ख़ुशियुनि भरियो साबित थिए, अवां जे लाइ खोड़ सारियूं ही ख़ुशियूं ऐं कामयाबियूं खणी अचे ही नओं साल। ऐं हिन नए साल सां गॾु न्यूज़ टॉक जेको ही प्रोग्राम अवां ॾिसो पिया धरती टीवी जी स्क्रीन ते, उनखे बि 6 साल मुकमल थिया आहिनि। सो उनजो बि अव्हांखे वाधायूं हुजनि, मूंखे पाण खे, समूरी टीम खे। सो असांजे बि 6 साल मुकमल थिया हिन प्रोग्राम जा धरती टीवी जी स्क्रीन ते। सो असीं बि उमेद कयूं था त ही साल सभिनी जे लाइ ख़ुशियुनि भरियो साबित थिए। दुआ सां गॾु प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। अॼु नए साल जो पहिरियों ॾींहुं आहे। सो अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको साल 2026 शुरू थियणु थी चुको आहे, अॼु उनजो ज़ाहिर आहे पहिरियों ॾींहुं, पहिरीं शाम। सो उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ साल सियासी हवाले सां पाकिस्तान जे लाइ कीअं साबित थींदो, छाकाणि त सियासी हवाले सां ॾिठो वञे त खोड़ सारा चैलेंजिस स्टिल जेके आहिनि उहे बरक़रार आहिनि, जेके गुज़िरियल साल बि हुआ, बल्कि मुसलसल ईअं थिए पियो 2022 खां पोइ त उन्हनि में शिदत आई आहे। सो 2026 में तहरीक इंसाफ़ हुजे, उन जा पॉलिटिकल मामला हुजनि, तहफ़ुज़ आइन पाकिस्तान, उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो एहतजाज बि ऐलानियल आहे। ऐं 8 फरवरी ते जॾहिं इलेक्शन जी ईअं खणी चओ त सालगिरह हूंदी, उन ॾींहं ते उन्हनि कारो ॾींहुं मल्हाइण जो बि ऐलान कयो आहे। उन सां गॾोगॾु उन्हनि शटर बंदि हड़ताल, फीथा रोक हड़ताल जो बि ऐलान कयो आहे। सो अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही तहरीक इंसाफ़ जेका तहरीक आहे तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सां गॾिजी करे, उहा तहरीक जेका आहे उहा कीअं रहंदी। गॾोगॾु पाण ॾिसूं पिया त तहरीक इंसाफ़ जे अंदरियां ई हिकिड़ो धड़ो अहिड़ो बि आहे जेको बार बार ॻाल्हियुनि जूं ॻाल्हियूं बि करे पियो त ॻाल्हि ॿोल थियणु खपे। ऐं हाणे जेके चेयरमैन आहिनि बैरिस्टर गोहर, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई आहे। गुज़िरियल ॾींहुं उन्हनि जो चवणो त ॻाल्हियुनि खां सवाइ को चारो कोन्हे। असद कैसर हुजे, उहे इहा ॻाल्हि कनि पिया। मिसाल यूसुफ़ज़ई साहिबा हुजनि, उहे इहा ॻाल्हि कनि पियूं। अहिड़ा ॿिया खोड़ अॻुवान आहिनि जेके चाहिनि था त ॻाल्हियूं थियणु खपनि। बहरहाल ॿियो जेको धड़ो आहे जंहिंखे हार्ट लाइनर चयो पियो वञे, उनजी इहा ख़्वाहिश आहे त ॻाल्हियूं न थियनि, इहो सिलसिलो ईअं हलंदो हले। सो अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं त तहरीक इंसाफ़ जे अंदरि जेके ही धड़ा आहिनि, कहिड़ो धड़ो हावी थींदो, मज़ाहिमत वारो या मुफ़ाहिमत वारो, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। उन सां गॾोगॾु सुहेल आफ़रीदी साहब पंजाब जो दौरो कयो, त उनखां पोइ उन ते घणी तनक़ीद बि थिए पई पंजाब हुकूमत जे तरफ़ां बि। ऐं जेकॾहिं तहरीक वधी थी वञे त छा आफ़रीदी साहब पंहिंजी वॾी वज़ारत बचाए सघंदा या न, ऐं 2026 उन्हनि जे लाइ कीअं गुज़रंदो, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेकॾहिं ॿियो हिकिड़ो अहम पासो ॾिठो वञे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग उहे इतिहादी आहिनि। मीसाक जमहूरियत खां वठी उन्हनि जो ॼण त इतिहाद हले पियो थो, विच में अप्स एंड डाउन्स ईंदा रहनि था। पर केनालनि वारो जेको मसइलो आयो, नवां केनाल ठाहिण वारो, उन ते ॿिन्ही पार्टियुनि जे लाॻापनि विच में तमामु घणी हिकिड़ी शिदत अची वई, इख़्तिलाफ़ पैदा थी विया। उनखां पोइ ॾिठोसीं त ॿूर दौरान बिलाल भुट्टो ज़रदारी जॾहिं पंजाब जो दौरो कयो, उहो दौरो या उहे दौरा मरियम नवाज़ साहिबा खे काफ़ी नागवार गुज़रिया। उनखां पोइ जेके उन्हनि बयान ॾिना ऐं जेके इख़्तिलाफ़ पैदा थिया ॿिन्ही पार्टियुनि जे विच में, ऐं उन सां गॾोगॾु 28वीं तरमीम जूं ॻाल्हियूं, NFC एवाट में कट, नवनि सूबनि जूं ॻाल्हियूं, उन ते बज़ाहिर ईअं नज़र आयो पियो त ॿिन्ही पार्टियुनि जे विच में तमामु घणा इख़्तिलाफ़ आहिनि ऐं ॿिन्ही पार्टियुनि जूं राहूं अलॻि बि थी सघनि थियूं। पर इन विच में हिकिड़ी ख़बर वरी इहा बि आई, हिन भेरे पाण ॾिठोसीं 27 दिसंबर ते मोहतरम बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते नून लीग जो सीनियर अॻुवाननि जो जेको वफ़द आहे, आयाज़ सादिक साहब जेके आहिनि स्पीकर क़ौमी असैम्बली, राणा सनावला साहब ऐं तारिक फज़ल चौधरी साहब, उन्हनि जी क़यादत में वफ़द नएं दरे में आयो। मोहतरम बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में उन्हनि शिरकत कयईं। हिकिड़ो पैगाम ॾिनो त ॼण असीं पार्टियूं, ॿई जेके पार्टियूं आहियूं उहे गॾु आहियूं। सो इन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं त ॿिन्ही पार्टियुनि जो ही जेको इतिहाद आहे या जेका फ्रेंडशिप आहे, उहा छा 2026 में बरक़रार रहंदी या न। सो इन्हनि समूरनि मामलनि ते ऐं कुझु ॿिया पॉलिटिकल मामला आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में हींअर लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार आहिनि इमदाद सुमरो साहब, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। इमदाद साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं नए साल जी बि शुरूआत थी चुकी आहे, इंट्रो में असां उनजो ज़िक्र बि करे आया आहियूं। सो पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त सियासी हवाले सां 2026 खे अवां कीअं पिया ॾिसो, छाकाणि त असीं ॾिसूं था त हिकिड़े पासे तहफ़ुज़ आइन पाकिस्तान या तहरीक इंसाफ़ गॾियल तौर ते उन्हनि हिकिड़ो ऐलान बि कयल आहे
त 8 फेबरवरी यानी इलेक्शन वारे ॾींहुं हू फीथा रोक हड़ताल बि कंदा, शटर डाउन हड़ताल हूंदी, कारो ॾींहुं मल्हाईंदा इलेक्शन वारे ॾींहं ते। ऐं ॿिए पासे तहरीक जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं हिकिड़ो ग्रुप इन्हनि जे विच में इहो बि आहे जेको चए थो त ॻाल्हियूं थियनि गौहर खान ऐं ॿिया, त पहिरियां पाण PTI ते अचूं, पोइ जनरल पाकिस्तान जी पूरी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। त हिन नए साल खे सियासी हवाले सां पाकिस्तान जे लाइ कीअं पिया ॾिसो? महिरबानी नसीब, ॾिसो जेको तहरीक इंसाफ़ जो जेसि ताईं मामिलो आहे त उन्हनि उहे अञा ताईं बेरुख आहे, उन्हनि खे सिमत का मिले कोन थी पई, उन्हनि खे सम्झ में कोन पियो अचे त उन्हनि केॾांहुं वञिणो आहे ऐं का लीडरशिप कोन्हे, फ़ैसिला साज़ी लाइ को इक़्तिदार उन्हनि वटि कोन्हे, हर को पंहिंजे पंहिंजे मुंहुं पियो हले, यानी को धनार आहे ई कोन, जेको जानवर जेॾांहुं वञे थो ओॾांहुं जंग जो मुंहुं पियो करे। सो तहरीक इंसाफ़ लाइ त फौरी तौर ते त का एॾी वॾी बहितरी जी उमेद का नज़र कोन थी पई अचे। तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान बावजूदि हिन जे त तहरीक इंसाफ़ जे कुझु हार्ड लाइनर जेके लीडरशिप आहे उन्हनि जी डिमांड ते उन्हनि 8 फेबरवरी ते स्ट्राइक जी कॉल ॾिनी आहे, पर गॾोगॾु हुननि इहो बि उन्हनि ते वाज़े करे छॾियो आहे, जेका ॻाल्हि बैरिस्टर गोहर जी ज़बान सां ॿाहिरि अची वई आहे, त ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे जंहिंजे ज़रिए बहितर मामला करे सघजनि। बिल्कुलु। सो बाक़ी जेके ॿिया आहिनि, पंहिंजो हार्ड लाइनर चइजे या जेके माण्हू गैर सियासी ज़हन जा माण्हू आहिनि, ज़ाहिर उहे त मुसलसल गुज़िरियल तक़रीबन पोड़नि 4 सालनि खां तहरीक इंसाफ़ जी या इमरान ख़ान साहब जी जेको ज़वाल ऐं तबाही ऐं बर्बादी जो ज़िम्मेदार आहिनि, सो उहे उन लाइन ते था हलनि था, उन सां उन्हनि जा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, जंहिंजे करे हू मुंहिंजो ख़्याल आहे उहे नथा चाहिनि त को सूरत हाल नॉर्मल थिए, ऐं जेसि ताईं सूरत हाल नॉर्मल न थींदी उन सां हिन में को शक कोन्हे त ज़ाहिर अदम इस्तेहकाम या गैर यकीनी जी कैफ़ियत जेका आहे उहा मजमूई तौर ते मुल्क लाइ कोई एॾो फ़ाइदेमंद न हूंदी, पर उनजो जेको वॾो नुक़सानु आहे इन वक़्त ताईं इमरान ख़ान साहब खे पहुतो आहे, अॻिते हली बि इमरान ख़ान साहब खे पहुचंदो। उन लाइ तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान, मुंहिंजो ख़्यालु आहे, जेका मुंहिंजी थोरी मालूमात आहे, मुंहिंजो तजियो तव्हां चई सघो था, उहो इहो आहे त हुननि हिन खे आख़िरी मौक़ो ॾिनो आहे त तव्हां 8 फेबरवरी ते जेकॾहिं स्ट्राइक तव्हां चओ था असां करे वेंदासीं त स्ट्राइक करे ॾेखारियो पूरे मुल्क में, उन सां पोइ मुमकिन आहे त हुकूमत ते दबाव वधे, जेकॾहिं स्ट्राइक नाकाम थी वेंदी त उन सूरत में हुकूमत जो दबाव वधी वेंदो। स्ट्राइक खां अॻु में जेकॾहिं ॻाल्हियुनि में वञिबो त विन विन सिचुएशन हूंदी, तहरीक इंसाफ़ तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान वेही कुझु पंहिंजूं ॻाल्हियूं मञराए, कुझु हुकूमत जूं मञराए, पर जेकॾहिं स्ट्राइक नाकाम थी वञे थी ऐं तहरीक इंसाफ़ जो जेके सभु भरम जेके बाक़ी बचियल आहिनि उहे ख़तमु थी वञनि था, टुटी वञनि था, त पोइ हुकूमत शायदि ॻाल्हियुनि जेका पासे बि न अचे, त पोइ इहो ऑप्शन बि ख़तमु थी वेंदो ॻाल्हियुनि वारो। सो उनजे करे फोकस तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जो या बैरिस्टर गोहर जहिड़ा तहरीक इंसाफ़ में जेके लीडर आहिनि उन्हनि जो इहो आहे त ॻाल्हियुनि वारे पासे वञणु घुरिजे, तहरीक बेशक हलाइजे पर गॾोगॾु ॻाल्हियुनि वारे पासे वञणु घुरिजे। सो जेकर 8 फेबरवरी खां अॻु में ॻाल्हियूं थियूं त मुमकिन आहे त को सूरत हाल PTI लाइ को बहितरी जी उमेद पैदा थिए, पर जेकर 8 फेबरवरी खां ताईं ॻाल्हियूं न थियूं, 8 फेबरवरी जी हिन जी जेका कॉल आहे नाकाम थी वई, जंहिंजो घणो इम्कान आहे, त पोइ ज़ाहिर शायदि हुकूमत जेको आहे उहा हिन पासे सोचे बि न त को ॻाल्हियुनि जे ज़रिए ॻाल्हियुनि ते वेहिजे, ॻाल्हियुनि जे टेबल ते वेहिजे, इहो वॾो नुक़सानु थींदो तहरीक इंसाफ़ खे 8 फेबरवरी जी कॉल खां पोइ, मूंखे लॻे थो। त अव्हांखे लॻे थो त इन खां पहिरियां ही ॻाल्हियुनि जे लाइ एग्री थींदा या कोशिशि कंदा? बैरिस्टर गोहर जे बयान जो पाण ज़िक्र कयूं पिया, ॿियो मिशाल यूसुफ़ज़ई जेका बुशरा बीबी जे तर्जमान बि आहे, उन्हनि जो ट्वीट बि आहे, त उहा बि साॻी ॻाल्हि ॼण त कनि पियो ॻाल्हियुनि वारी, ऐं गॾोगॾु ॿिन्ही हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई आहे त ख़ान साहब सां मुलाक़ातूं जेके आहिनि रुॻो हुकूमत उन्हनि ज़िम्मेवारी न ॾिनी आहे, पर उन्हनि चयो त PTI जे अंदरि बि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि त उन्हनि जी मुलाक़ात थिए, मतिलबु जेको अंदरि ॾार चऊं या छा उहो बि बरक़रार आहे। त वरी बि सुवाल इहो त ॻाल्हियूं 8 फेबरवरी खां अॻु थींदे अव्हांखे नज़र अचनि पियूं, जेकॾहिं न थियूं तव्हां जीअं चओ पिया त पोइ ज़ाहिर आहे हुकूमत जो पलड़ो त भारी थी वेंदो, ऐं का वरी तहरीक न थी त पोइ ॻाल्हियूं हुकूमत कंदी, अव्हांखे लॻे थो? न, बिल्कुलु पोइ हुकूमत मुंहिंजो नाहे ख़्याल ॻाल्हियूं कंदी, जेकॾहिं पोइ ॻाल्हियूं थींदियूं बि त पोइ हुकूमत शायदि तहरीक इंसाफ़ खे कुझु ॾिए न, इन वक़्तु तहरीक इंसाफ़ कुझु वठण जी पोज़ीशन में थी सघे थी पई तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान। ॿी ॻाल्हि त जेको तारिक फज़ल चौधरी वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि इहा ऑफर कई आहे त 12 जनवरी ते तहरीक इंसाफ़ या तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान को संजीदा वफ़द ऐं संजीदा तजवीज़ूं खणी स्पीकर जे ऑफिस में अचनि, उते वेही ॻाल्हियुनि खे अॻिते वधाए सघिजे थो, या हिकिड़ो गोल्डन चांस मौजूदु आहे तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका ॻाल्हि मां बैरिस्टर गोहर जी कई। बैरिस्टर गोहर लाइ मूंखे यादि हूंदो त कुझु अॻु अलीमा ख़ान साहिब चयो त कौन बैरिस्टर गोहर, कोई पार्टी के चेयरमैन नहीं है। बिल्कुलु। हाणे ॿी ॻाल्हि जेका मिशाल यूसुफ़ज़ई कई आहे, मिशाल यूसुफ़ज़ई
खे जॾहिं इमरान ख़ान साहिबु नामज़द कयो सेनेट लाइ त उनजी अलीमा ख़ान जेका आहे उहा मुखालफ़त कई हुई पब्लिकली मीडिया सां या जेको सोशल मीडिया जो पीछे जो विंग आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदी ऑन कैमरा उनजी मुखालफ़त कई हुई. सो ही जेको गोहर बि चयो आहे त असां हिकिड़ो त हुकूमत त ठीकु आहे पर असांजा पर्दा जेके आहिनि उहे बि ज़िम्मेदार आहिनि सॼी सूरत हाल जो. इहा ॻाल्हि साॻी ॻाल्हि जेका आहे उहा हमेशह लीसज़ी करे थी. मतिलबु आहे जेको मुलाक़ातूं बंदि थियूं आहिनि उहो इहो था सम्झनि त जेको इमरान ख़ान साहिब सां अंदरि वञी मुलाक़ात करे पोइ एॾो को सख़्तु क़िस्म जो इमरान ख़ान जो ट्वीट आणणु या पैगाम ॾियणु पोइ ख़बर न आहे इमरान ख़ान उहो ॾिए थो या नथो ॾिए. पर गुफ़्तगू इमरान ख़ान जो पैगाम जे तौर ते जेको आहे उहा बयान जे ज़रिए जारी करणु या ट्वीट करणु उन सां सख़्तियूं वधियूं आहिनि. आख़िरी मुलाक़ात 2 डिसंबर ते थी बिल्कुलु, जंहिंमें फील्ड मार्शल जे मुतलिक़ हिकिड़ी पंहिंजो नामुनासिब ॿोली ॻाल्हाई वई जंहिंखां पोइ DGP ISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई. सो हिननि जो इशारो उन पासे आहे त ही भेणियूं जेके आहिनि सॼी सख़्तियुनि जी ज़िम्मेदार आहिनि. मुलाक़ात जी पाबंदी जी ज़िम्मेदारी आहिनि. जेकॾहिं मुलाक़ात थींदी त इमरान ख़ान साहिबु ॻाल्हियुनि वारे पासे अची वेंदो. इहा साॻी ॻाल्हि तहरीक तहफ़ुज़ ऐं पाकिस्तान जी लीडरशिप तहरीक इंसाफ़ जी लीडरशिप खे कई आहे त अवां थोरो थधो कयो मामले खे ऐं जेका हुकूमत खे बि उन्हनि इहो चयो आहे त असांखे इमरान ख़ान साहिब सां मुलाक़ात करायो या मुलाक़ात मशरूत न हूंदी बल्कि ॻाल्हियुनि लाइ बल्कि इन मुलाक़ात लाइ जेको आहे असांखे पंहिंजो मौक़ो ॾियो. जेकॾहिं इमरान ख़ान सां असां मुलाक़ात कयूं त पोइ जेका तहरीक तहफ़ुज़ ऐं पाकिस्तान जी लीडरशिप आहे उहा इमरान ख़ान खे असुल पिक्चर ॾेखारींदी त ॿाहिरि आहे छा. बिल्कुलु हुनखे बेसिकली इमरान ख़ान खे इहो ख़्वाबु ॾेखारियो वञे पियो या हुनखे ग़लति पिक्चर पेश कई वञे पई त को ॿाहिरि इनकलाब थो अचे त असां वञी ॿुधाईंदासीं त बाबा 17 साल सज़ा आई करण केरु ॿाहिरि कोन निकितो. बिल्कुलु तुंहिंजी घरवारी खे सज़ा आई करण केरु ॿाहिरि कोन निकितो. हुनजे करे जेको इनकलाब माण्हू रोडनि ते ईंदा हीअं थींदो हू थींदो अहिड़ो कुझु ई कोन्हे. हुननि जो ख़्यालु आहे तहरीक तहफ़ुज़ ऐं पाकिस्तान जी लीडरशिप जो जेकॾहिं हू मुलाक़ात कंदा सही पिक्चर पेश कंदा त पोइ इमरान ख़ान साहिबु सख़्तु लाइन छॾे ॾींदो. इमरान ख़ान साहिबु रियलाइज़ कंदो ऐं पोइ ॻाल्हियुनि वारे पासे ईंदो ऐं जेकॾहिं ॻाल्हियुनि जो को नतीजो नथो निकिरे उन वक़्तु ताईं का उनजो ट्वीट बि उन तरीक़े सां कोन हलंदो बयानात बि कोन ईंदा उन तरीक़े सां. इहो हिकिड़ी सिचुएशन आहे जंहिंजो शिकार आहे तहरीक इंसाफ़. उनमें मूंखे लॻे थो हुकूमत ने ऑफर कई आहे 12 जनवरी हिकिड़ी गोल्डन चांस आहे उन्हनि वेट करणु घुरिजे हिननि खे. अच्छा इमरान साहिबु हाणे अचो त सुहेल आफ़रीदी साहिबु जेको लाहौर दौरो कयो इनखे अव्हां कीअं ॾिसो इन जो मक़सदु अव्हांखे छा सम्झ में आयो ऐं ॿियूं त वरी उनजे उहिदे जे हवाले सां बि घणियूं ॻाल्हियूं हलनि पियूं. हाणे त उन्हनि जा केस बि आहिनि मंशियात फ़रोशन सां बि हुननि जो लिंक ॻंढियो पिने त 2026 में अव्हांखे सुहेल आफ़रीदी साहिब जी वॾी वज़ारत हलंदे नज़र अचे पई या उहे फ़ारिग़ कया वेंदा. ॾिसो इहे त हिकिड़ो शयूं अजीबो ग़रीब हूंदियूं आहिनि. हिकिड़ो माण्हू MP थी थो वञे उन वक़्तु तव्हांखे ख़बर कोन्हे त उहो मंशियात फ़रोश आहे. जी ज़ाहिर आहे हुनजो रिकॉर्ड हूंदो सभु कुझु हूंदो. इहो हिकिड़ो पॉलिटिकली मुंहिंजो ख़्यालु आहे इल्ज़ाम तराशी आहे. ॿी ॻाल्हि अॼुकल्ह आहे त हुनजे ख़िलाफ़ केसिस हुजणु घुरिजनि. एंटी नार्कोटिक्स फोर्स आहे वफ़ाक़ी फोर्स आहे उहा हुनते कार्रवाई करे. पर हाणे ॿी ॻाल्हि जेको लाहौर जो दौरो आहे उहो को हुनजो को मक़सदु कोन हो सवाइ तहरीक इंसाफ़ खे डैमेज करण जे. डैमेज तहरीक इंसाफ़ खे हुन इन तरीक़े सां कयो आहे त हुन अची इहो चयो त असां मां पंजाब में स्ट्रीट मूवमेंट शुरू कराइण आयो आहियां. इन जो मतिलबु आहे पंजाब में तहरीक इंसाफ़ जी का लीडरशिप कोन्हे. सही का ऑर्गेनाइज़ेशन कोन्हे. को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको पंजाब मां माण्हुनि खे ॿाहिरि कढी सघे रोडनि ते आणे सघे. उन लाइ ख़ैबर पख़्तूनख़्वा मां हिननि खे माण्हू मोकिलिणो पए थो. ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो नेगेटिव मैसेज. बल्कि ख़बर आहे त 9 जनवरी ते कराची बि अचनि था या सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि वञनि था. त उनजो मैसेज बि इहो हूंदो सिंध में मतिलबु ॿिया के माण्हू कोन्हनि जेके उते तहरीक हलाइनि या स्ट्रीट मूवमेंट खे वधाइनि अॻिते. उनजो ॿियो हिकिड़ो जेको नेगेटिव पॉइंट आहे उहो इहो आहे त ही सूबे जो वज़ीर आला आहे. सही हू मुसलसल या इस्लामाबाद में थो रहे या उते KPK में सियासी जलसा कंदो रहे थो. हुनजी गवर्नेंस वारे पासे हुनजी ज़ीरो तवजो आहे. इन जो मतिलबु आहे त सूबो जेको आहे उहो ख़बर न आहे कंहिंजे हवाले आहे कंहिंजे रहमो करम ते आहे. सो उहो हिकिड़ो वॾो जेको आहे नेगेटिव ॾींदो हिननि लाइ. ऐं इहो लॉन्ग टर्म तहरीक इंसाफ़ लाइ हिकिड़ो वॾो फौरी तौर ते हुननि खे हिकिड़ो मिले थो बूम त बाबा वाह वाह ज़बरदस्त 5 माण्हू अची विया वज़ीर आला बयानु ॾेई छॾियो. पर उनजो जेको ट्रिकल डाउन इम्पैक्ट आहे उहो लॉन्ग टर्म उहो ॾाढो ख़तरनाक हूंदो तहरीक इंसाफ़ लाइ. ऐं उन में सूबे जा माण्हू बि मूंखे लॻे थो मुस्तक़बिल में या कुझु ॾींहंनि खां पोइ सवाल करणु शुरू कंदा त बाबा तव्हां कयो छा आहे सूबे में. ॿियो जेकॾहिं हू अचनि था कराची या लाहौर आया हुआ त थोरो पंजाब जी अस्पतालुनि जो विज़िट करे ॾिसनि हा त उते केतिरा ख़बर पख़्तूनख़्वा जा माण्हू वीचारा जेके आहिनि इलाज कराइण अचनि था KPK में सोनतू कोन्हनि या कराची मां मूंखां बहितर सम्झो था त उते जेके पश्तून आबादी आहे
उहा वीचारा महिनत मज़दूरी करणु अचनि था या उते अस्पताल में मुफ़्त इलाज कराइणु अचनि था। हिकिड़ा उहे आहिनि जेके उते सेटल्ड आहिनि, पर हिकिड़ा उहे आहिनि जेके रोज़ाना जी बुनियाद ते अचनि था, को इलाज कराइण थो अचे, को मज़दूरी लाइ अचे थो। उहे माण्हू जेकॾहिं KPK में हिननि जी गवर्नेंस जी का आइडियल हुजे हा त पोइ उतां माण्हू मज़दूरी कनि घटि में घटि मुल्क जे ॿियनि हिसनि में न वञे हा, बिल्कुलु या इलाज कराइण मुल्क जे ॿियनि हिसनि में न वञे हा। सो हिननि जे दौरे में जेको मूंखे लॻे थो मरियम नवाज़ साहिब जी हुकूमत खां जेको करणु घुरिजे हा, हिननि खे विज़िट कराइजे हा सरकारी प्रोटोकॉल में, तव्हां त अस्पताल में अचो, तव्हांखे रिकॉर्ड ॾेखारियूं त केतिरा KPK जा माण्हू वीचारा हिते इलाज कराइण अच्छा। अचनि पर सर जेको पंजाब हुकूमत जो रिएक्शन हो उनखे मां कीअं था ॾिसो? हिकिड़ो वज़ीर आला आहे आयो त उन ते एॾो रिएक्ट करणु एबनॉर्मल खौफ़। उन्हनि बि जेको आहे हिकिड़ी हिन मामले में को सियासी हिकमत कोन वरितो, अदरवाइज़ आज़ादु करे वेंदा, घुमंदो फिरंदो हुते हा, का अहिड़ी शइ न कंदा, प्रेस कॉन्फ्रेंस न कंदा, उन दौरे खे कंक्लूड करे पोइ को हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾंदा। पर इहो मोटरवे जा इंटरचेंजिस बंदि कराइण या बाज़ारूं बंदि कराए छॾनि, इहो कराइण इहो हिकिड़ो थोरो जेको हिकिड़ो नाकाम जो दौरो हुनखे कामयाबु बणायो, ख़बरुनि में आंदो, उन्हनि कंदा आहिनि, ज़रूरत कोन हुई त उन्हनि मुंहिंजो ख़्यालु आहे ख़ाली हथे वञे हा। हाणे एतिरो ज़रूरु आहे त हू चवंदो बाबा त पंजाब फतेह करे आयो आहियां, ॻाल्हियूं कंदो थो अचे। सही। हाणे PTI वारा चवनि था त असांखे मां इमरान ख़ान नज़र आयो। सही। ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। जी जी इमदाद साहब, हाणे अवां वटि बि टाइम घटि आहे। ॿियो हिकिड़ो अहम मामिलो असां ॾिठोसीं 27 डिसंबर जेको मोहतरमा जो जलसो थियो, उनमें नून लीग जो जेको वफ़द आयो उनखे काफ़ी अहमियत जी निगाह सां ॾिठो पियो वञे। पाण ॾिठोसीं के नालनि वारो मसइलो हुजे या बिलावल साहिब जो पंजाब अचण खां पोइ जेको तकरार शुरू थियो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में, त खोड़ ॻाल्हियूं थियूं पे। वरी पोइ 28वीं तरमीम, NFC अवार्ड वारो मामिलो, 9 सूबनि वारो मामिलो, इन विच में नवाज़ लीग जे सीनियर अॻवाननि जो वफ़द जो नएं दरे अचणु, गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो वञणु, इनखे अव्हां कीअं था ॾिसो? ऐं 2026 में बि ही जेका फ्रेंडशिप आहे ॿिन्ही पार्टियुनि जी, छा इहा साबित करे थी कंटिन्यू रहंदो, या इन वफ़द जे अचण खे ऐं ॿिन्ही पार्टियुनि जे लाॻापनि खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, पीपल्स पार्टी जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे त उहा उन पासे फ़ैसिलो करणु वेही पे त मुस्लिम लीग नून जे इतिहाद खां ॿाहिरि निकिरजे, छाकाणि मुस्लिम लीग नून वटि सादा अक्सरियत अची वई आहे। उन करे सुभाणे मुस्लिम लीग नून जेको आहे पीपल्स पार्टी खे घणो को लिफ्ट न कराईंदी या घणो खाते में न आणींदी, त हिकिड़ो थी वियो। ॿियो इहो त कुझु ॿिया मनसूबा, कुझु ॿियूं ख़बरूं त को एस्टेब्लिशमेंट तंग थी वई आहे सियासी सेटअप खां, उनजे करे को मुतबादिल सोचे थी पई। अरिड़हीं 28 तरमीम जी ॻाल्हि अचे थी, नंढनि सूबनि जी ॻाल्हि अचे पई, NFC जे सूबनि जो हिसो घटाइण जी ॻाल्हि अचे पई। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो मैसेज आहे त ॿई वॾी पॉलिटिकल पार्टी जेके आहिनि उहे कंहिं बि क़िस्म जी जेका मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी हूंदी उन में गॾु हूंदियूं, चाहे उहे हुकूमत जो हिसो हुजनि या न हुजनि। उहे जेको हिकिड़ो रीस्ट्रक्चरिंग जो जेके प्लान्स आहिनि कंहिंजा बि आहिनि, या को जीअं सोहेल राय साहिब जो बकौल को वंडरबो आहे, जेकॾहिं केरु नओं सिस्टम आणणु चाहे थो त उनजे अगेंस्ट ही गॾु हूंदा। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो पॉलिटिकल मैसेज आहे ताक़तवर धुरियुनि लाइ त पॉलिटिकल पार्टी जेके आहिनि उहे हिकु हद ताईं त लेनेंसी या नरमी ॾेखारींदियूं, उन खां वधीक शायदि हू नरमी न ॾेखारींदियूं, पंहिंजी स्ट्रेंथ शो कंदियूं। उनजो मैसेज मूंखे लॻे थो। ठीकु आहे इमदाद साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर इमदाद सूमर साहिब जो मौक़िफ़ अव्हां जे साम्हूं आहे। ऐं बिल्कुलु जेकॾहिं ॾिठो वञे त हींअर जेको सिस्टम आहे जंहिंजो 3 वॾियूं स्टेक होल्डर आहिनि, नवाज़ लीग पहिरीं त एस्टेब्लिशमेंट आहे, पोइ नवाज़ लीग आहे, पीपल्स पार्टी बि आहे, ऐं जेसि ताईं उन्हनि टिन्ही जो इतिहाद आहे, उहे सेम पेज ते आहिनि, त हीउ सिस्टम बि हलंदे नज़र अचे पियो। अदरवाइज़ भले नवाज़ लीग वटि सादा अक्सरियत बि अची वई हुजे, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी उन्हनि सां तावुन नथी करे त पोइ का बि वॾी कानून साज़ी, आइन में का तरमीम कराइणु उन्हनि जे लाइ मुमकिन ई कोन हूंदो। सो उनजे करे टिन्ही जो गॾु हलणु, टिन्ही जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं उहे टई गॾु नथा हलनि, हीउ सिस्टम जेको आहे थोरो बि कमज़ोर थिए थो, त पोइ उनजो फ़ाइदो अणसिधी रीत तहरीक इंसाफ़ खे, उनजे बानी खे पहुचंदो। ऐं उनखां पोइ जेकॾहिं हू वापसि अचे थो ऐं हिकिड़ो को वॾो मौजो थिए थो, त पोइ ज़ाहिर आहे टिन्ही खां हू कीअं इंतकाम वठंदो, इनजो बि टिन्ही खे अंदाज़ो हूंदो। उनजे करे उन्हनि जो गॾु रहण बि ज़रूरी आहे। बाक़ी जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, मज़ाहिमत वारो ग्रुप बि स्टिल जेको आहे ओतिरो ई तगड़ो आहे, मज़बूत आहे। तहरीक इंसाफ़ में ॻाल्हियुनि वारो ग्रुप शुरू खां वठी कमज़ोर रहियो आहे। हींअर बि उहो चाहे थो पियो त ॻाल्हियूं थियनि, ॻाल्हियुनि खां सवाइ को चारो कोन्हे। विच में पाण ॻाल्हायोसीं त जेका ॻाल्हियुनि जे हवाले सां हिकिड़ी कमेटी बि तश्कील ॾिनल आहे, जंहिंमें इमरान इस्माइल आहिनि, फवाद चौधरी आहिनि ऐं मौलवी महमूद ऐं ॿिया अॻवान। उन्हनि वज़ीर आज़म खे ॻाल्हियुनि जे लाइ ख़त बि लिखियो हो ऐं शामिल कुरैशी सां मुलाक़ातूं बि थियूं हुयूं, उन्हनि जे तरफ़ां बि ख़त आयो, डॉक्टर यास्मीन राशिद ऐं ॿियनि जो। सो ॾिसूं था त वॾो सुवाल इहो आहे त जेको हीअ ॻाल्हियूं चाहींदड़ धड़ो आहे या जेको चाहे थो त ॻाल्हियूं थियनि, उहो हावी रहे थो, या मज़ाहिमत वारो जेको धड़ो आहे तहरीक इंसाफ़ जे विच में, उहो ई हावी रहे थो 2026 में बि। ऐं जेकॾहिं मज़ाहिमत वारो धड़ो
अञा अॻिते अचे थो त उन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। जेका ही पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे 2025 पाण सभिनी जे साम्हूं आहे, पर 2026 कीअं गुज़रंदो, उन जा कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था, उन्हनि ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे हुआसीं त नए साल जी शुरूआति थी चुकी आहे। ही नओं साल पाकिस्तान में सियासी हवाले सां कीअं रहंदो, जेके मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि उन्हनि खे कीअं मुंहुं ॾिनो वेंदो, सो उनखे ई वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार आमिर खाकवानी साहब हींअर असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। आमिर खाकवानी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। सर, हम इस पे बात कर रहे थे कि ये जो नया साल है, जाहिर सी बात है सबको उम्मीद होती है कि ये बेहतर गुजरे, सबके लिए अच्छा हो, हमारे मुल्क के लिए, दुनिया के लिए। तो आप इस साल को कैसे देख रहे हैं, स्पेशली पॉलिटिकल हवाले से, कि एक तरफ हम देख रहे हैं कि तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान की तरफ से तहरीक की बातें भी हो रही हैं, योम स्याह भी मनाया जाएगा 8 फरवरी को, पयाजाम हड़ताल का भी ऐलान किया जा रहा है। दूसरी तरफ हम देख रहे हैं कि तहरीक इंसाफ के अंदर से बैरिस्टर गौहर और दूसरे बातचीत की भी बातें कर रहे हैं, वो कह रहे हैं कि और कोई ऑप्शन नहीं है। तो ये साल जो है स्पेशली 2026 आपको पॉलिटिकल हवाले से कैसा नजर आ रहा है सर? देखें, पॉलिटिकल हवाले से 2025 में और 26 में जो फर्क है बुनियादी, वो ये है कि हुकूमत जो है, हुक्मरान इत्तेहाद जो है, मुस्लिम नून भी और पीपल्स पार्टी भी और ज़ाहिर पूरा अलायंस है, जो पूरा बंदोबस्त बल्कि ही कहना चाहिए, सही, जो सिविल मिलिट्री सब चल रहे हैं, ये बहुत ही ताकतवर पोजीशन में आ गए हैं। 25 की निस्बत 26 में ज़ाहिर इनकी कुव्वत बहुत बढ़ गई है, जो चीजें हासिल करना चाहते हैं वो हासिल कर ली हैं। वो आइन में तरमीमें हो गई हैं, 26 में तरमीम हो गई, 27 में तरमीम हो गई, वो आइनी तहफ़्फ़ुज़ भी और सबको जो चीजें हासिल थी वो मिल गई हैं इनको। और अदलिया सबसे बड़ी, यानी पीटीआई को कुछ उम्मीद थी अगर अदलिया से, तो बहरहाल वो 2025 में वो अब खत्म हो गई है। तो हुकूमत के लिए चीजें तो बहुत आसान, बहुत ताकतवर पोजीशन में है 2026 में। अब ये है इस वक्त मेरे हिसाब से तो मैं तो समझता हूँ कि अपोजिशन और पीटीआई के लिए खासी मायूसकुन सूरत-हाल है। इसमें जब मायूसी होती है वो पांग साहब वो दो तरफ लेके जाती है, या तो वो कंप्रोमाइज तरफ लेके जाती है, जिसमें आपको तभी कहा बैरिस्टर गौहर और दूसरे लोग कि भाई उनको लग रहा था कि चीजें हासिल नहीं हो सकती, एजिटेशन जो उससे, तो चलें कुछ ना कुछ पीछे हट के और मामला तय करें और कुछ ना कुछ हासिल करें। खासतौर पर जो पीटीआई अगर चाहती है इमरान खान साहब को बाहर लाना, या एटलीस्ट अडियाला से बनीगाला तक अपने घर में पहुंचाना, हाउस अरेस्ट, तो फिर एक रास्ता उसका मुज़ाकरात से निकलता है। बिल्कुल। और दूसरा फिर जो मायूसी होती है वो आपको एक एजिटेशन, फ्रस्ट्रेशन तरफ ले जाती है ना। फ्रस्ट्रेशन में पार्टियां गलती भी करती हैं, ये जो भी करती हैं, बहरहाल एक एक्सट्रीम शिकल निकलती है, तो उसमें वो एजिटेशन की तरफ। लेकिन इस वक्त बज़ाहिर ऐसी कोई पोजीशन नहीं है कि सियासी तहरीक चलाने की, तहरीक इंसाफ पोजीशन में है ही नहीं एहतजाजी तहरीक चलाने की। यानी ऐसा नहीं है कि लोगों को सड़कों पे ला सके। हालात भी ऐसे नहीं है, इतने मायूस का नहीं है हालात, चीजें बेहतर हुई। देखा ना, आज ही पेट्रोल में 10 रुपए कमी हुई है, तो ये चीजों से यानी गेख्त नहीं होती। और मुझे ऐसा लग रहा है कि मुआशी तौर पर चीजें बेहतर हो रही है, क्योंकि बेहतर होंगी या हो सकती हैं, क्योंकि इंटरनेशनली सपोर्ट बढ़ रही है पाकिस्तान की, और पाकिस्तान को इंटरनेशनली अहमियत बढ़ रही है। अच्छा, हमारे यहाँ तहरीकों में ये भी होता है कि एक्सटर्नल फैक्टर भी होता ही है, बहुत कि अमेरिका, यानी आज भी लोग कहते हैं पीएनए की तहरीक में भी कि अमेरिकियों का हाथ था, ये सुना था, अमेरिका मुखालिफ हो, वेस्ट मुखालिफ हो, दूसरे मुल्क भी, अरब मुल्कों वगैरह में ये इधर उधर कोई मसाइल हो थोड़े से हुकूमतों के लिए, तो थोड़ा सा एक प्रेशर आता है। इस वक्त एक्सटर्नली भी मेरे ख्याल इससे बेहतर पोजीशन में पाकिस्तान शायद कभी नहीं था। पिछले कम से कम 5 सालों में तो ऐसी पोजीशन नहीं था, 5-10 सालों में। आप देखें ना, अमेरिका के साथ पाकिस्तान सेट है, चीन के साथ, सऊदी अरब के साथ बहुत ही अच्छे ताल्लुकात हैं, ईरान के साथ मैक्सिमम अच्छे ताल्लुकात हैं, और अफगानिस्तान के साथ इशूज हैं, लेकिन पाकिस्तान ने उनको आइसोलेट कर दिया एक तरह का बड़ी हद तक। तुर्की के साथ बहुत अच्छे ताल्लुकात हैं। पाकिस्तान का स्ट्रेटेजिक, अभी ये जो डिफेंस डील वगैरह की बातें हुई हैं, लीबिया में, सूडान में, जगहों में पाकिस्तान एक प्लेयर के तौर पे आ रहा है, गजा में पाकिस्तान को प्लेयर के तौर पे माना जा रहा है, मिडिल ईस्ट में। तो ये सारे पाकिस्तान के लिए अच्छे ही साइन है, और उससे ज़ाहिर IMF की मदद इनको वो भी हो गई है, चीजें सारी पूरी हो रही हैं, चीजें बढ़ रही हैं IMF की किस्तें। और मेरा नहीं ख्याल कि अमरीकी इस वक्त कोई
पाकिस्तान पे कोई दबाव डालेंगे या करते रहेंगे। तो खाकवानी साहब, ये सारी चीजें आपको नहीं लगता कि तहरीक इंसाफ वालों को समझ में क्यों नहीं आ रही कि इतना सब कुछ है, हुकूमत इस्टेब्लिशमेंट इतनी पावरफुल है, तो इनसे लड़ाई करना अपना नुकसान करने के बराबर है? तारिक फजल चौधरी साहब ने कहा है कि 12 जनवरी तक अगर बातचीत करनी है तो तहरीक इंसाफ का वफद आ जाए, अपने स्पीकर अयाज सादिक साहब की ऑफिस में बैठ के बातचीत करते हैं। वो तो हुकूमत वाले तो बार बार ऑफर कर रहे हैं, आप जैसे फरमा रहे हैं हुकूमत स्ट्रांग है, मईशत। देखें, हुकूमत ने जो मुज़ाकरात की जो बात की थी, मेरा ये सवाल है कि जब महमूद खान अचकज़ई जो तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन के सरबराह हैं, उन्होंने तो कबूल किया ना फौरी तौर पर मुज़ाकरात की, अब तो वो अचकज़ई साहब की तरफ क्यों नहीं देखते? वो तहरीक इंसाफ को क्यों देखते हैं? तहरीक इंसाफ को क्यों करना चाहते हैं? तहरीक इंसाफ ने को महमूद खान अचकज़ई पे पूरा एतमाद है, पूरा ट्रस्ट है, वो कह चुके हैं कि हम इन पे एतमाद है। महमूद खान अचकज़ई खुद कहते हैं कि मैं बातें इमरान खान से मनवा लूंगा। तो फिर इनको, अगर इनको हुकूमत को चाहिए, देखें, थोड़ा सा सेफ एग्जिट भी देना चाहिए। वो सेफ एग्जिट नहीं देना चाह रहे हुकूमत, इनको तहरीक इंसाफ को थोड़ा दलील करना चाहती है और पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग करना चाहती है ना, कि ये डील करना चाहते हैं, नारो लेना चाहते हैं, इस तरह के प्रोपेगेंडा करना चाहते हैं। अगर वो चाहते हैं तो मुज़ाकरात की कमेटी अनाउंस करें ना। पहला काम उनको ये करना चाहिए जिसमें ख्वाजा आसिफ जैसे लोग ना हो, उसमें समझदार और मुतदिल लोग हों, इवन ख्वाजा साद रफीक जैसे बंदे को भी शामिल करें और भी सीनियर लोगों को शामिल करें, पार्लियामेंट के अंदर शामिल करें, लेकिन ख्वाजा साद रफीक जैसे बंदों को भी शामिल करें जो थोड़ा सा ब्रिज का काम कर रहे हैं। तो एक, और ऐसे लोग जो बाख्तियार भी हों, जिनके पास ज़ाहिर है कोई अथॉरिटी भी हो, तो एक बाख्तियार कमेटी, 3 रुकनी 5 रुकनी कमेटी बनाएं, हुकूमत का प्राइम मिनिस्टर ऐलान करें ये कमेटी है, और वो कमेटी से मुज़ाकरात के लिए आगे फिर महमूद खान अचकज़ई को कहें कि आप मुज़ाकरात कमेटी का ऐलान करें। वो एक अलायंस तो यही है ना, अपोजिशन का अलायंस तो वही है ना। और थोड़ा सा CBM करें ना, अपोजिशन लीडर के तौर पर महमूद खान अचकज़ई को क्यों नहीं अनाउंस करते? जब अपोजिशन लीडर वही है, अपोजिशन है ही वही, मतलब किसको शक है? इस मुल्क में किसी को शक है? सर, इससे होंगी या कुछ रहनुमाओं की आज़ादी की बातें भी हो रही हैं, जैसे डॉक्टर यास्मीन राशिद, शाहबाज कुरैशी या दूसरे, उनमें से किसी को अगर छोड़ा जाए तो एक तासुर जाएगा कि हाँ भाई हुकूमत। हाँ, ये अच्छा है, करना चाहिए, बिल्कुल करना चाहिए। लोग तो अपनी बीमारी और हेल्थ की बुनियाद पर भी डिजर्व करते हैं। वो कैंसर सर्वाइवर हैं, वो हार्ट पेशेंट हैं, दोनों 75 के हुए पड़े हैं, बीमार हैं काफी, कम से कम उनको हाउस अरेस्ट ही एटलीस्ट कर दें, पैरोल पे घर में ही उनको पहुंचा दें, उनको सेहत की बुनियाद पे इनको करना चाहिए। कोई CBM तो करनी चाहिए ना। देखिए, 2 काम हुकूमत करनी चाहिए। एक, पहले एक मुज़ाकराती कमेटी बनाए ताकि आगे फॉर्मलाइज हो ना, पता लगे कि बाद हाँ ठीक है जी हम तो करना चाहते हैं। अच्छा, वो पॉइंट स्कोरिंग करेंगे, PTI आए, अयाज सादिक से मुज़ाकरात करने, वो स्पीकर है सर, उनसे जब भी बात होती है ना वो बोलते हैं कि भाई प्यासा कुएं की तरफ आता है, अगर उनको जरूरत तहरीक इंसाफ को है उनको आना चाहिए। हुकूमत भी प्यासी है, मतलब सिर्फ हुकूमत को ये नहीं देखें, अगर मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी हो तो सबसे ज्यादा फायदा किसको होगा? हुकूमत को होगा ना जी। सबसे ज्यादा बेनिफिशियरी। देखिए, ये बात समझनी चाहिए। आपके प्रोग्राम में पहले भी मैंने बात की और भी हर जगह में बात करता हूँ, यही गलती थी जो जी आपको जी खाकवानी साहब जी जब वो बहुत ताकतवर पोजीशन में होती है हुकूमत, तब मुज़ाकरात नहीं करती। हमारे यहाँ ये गलती करते हैं, हमारे खित्ते में ये गलतियाँ होती हैं। सही। तो लाइन में शायद कोई प्रॉब्लम है। अच्छा, लाइन में असां कोशिश कंदासीं खाकवानी साहब सां ॿीहर पाण राब्तो करे सघूं। ऐं बिल्कुलु खाकवानी साहब सही पिया फरमाइनि त हुकूमत ते बि ज़िम्मेवारी थिए थी, उन्हनि खे पहिरियों हिकिड़ी का कमेटी ठाहिणु खपे, अहिड़ो को तासुर ॾियणु खपे। कुझु अच्छा अञा ताईं जेके आहिनि सेनेट में अपोजिशन जा जेके लीडर आहिनि उन्हनि खे नोटिफाई न कयो वियो आहे। क़ौमी असेंबली में हुननि नामज़द कयो आहे महमूद खान अचकज़ई खे, उन्हनि जो नोटिफिकेशन न पियो अचे। सो अहिड़े क़िस्म जा जेके नोटिफिकेशन ईंदा त हिकिड़ो माना तासुर बहितरी ॾांहुं वेंदो ऐं उन सां हिकिड़ी सूरत हाल बहितर थींदी। बाक़ी जीअं खाकवानी साहब चवनि पिया त बज़ाहिर नज़र अचे पियो हुकूमत बि काफ़ी मज़बूत आहे, माशी हवाले सां बि माण्हुनि खे रिलीफ ॾियण बि उन्हनि शुरू कयो आहे। सो का तहरीक उन्हनि खे उथंदे नज़र कान पई अचे। ॿिया जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि, पाण ॾिठोसीं त कुझु मज़हबी धुरियूं जेके आहिनि उन्हनि बि हिकिड़ो बयानु जारी कयो त ता हयात जेका आहे सा उहा पाबंदी उहा शरीअ जे हवाले सां बहितर न आहे। जेका हीअ कानून साज़ी थी 26वीं तरमीम में, सो उहो मामिलो बि जेको आहे इंतिहाई अहम आहे। ऐं कुझु ॿिया मामला बि आहिनि, ख़ासि तौर ते तहरीक इंसाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो जेको मामिलो आहे उनखे बि पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। सुहेल आफरीदी साहब जेको लाहौर जो दौरो कयो, खाकवानी साहब लाहौर में रहनि था, सो उन्हनि हिन दौरे खे कीअं ॾिठो ऐं तहरीक इंसाफ़ जेके कोशिशूं करे पई, जेको चयो पियो त वोटर त उन्हनि जा मौजूदु आहिनि पर जेके रोडनि ते अचण वारा सपोर्टर आहिनि शायदि उहे एतिरा चार्ज न आहिनि ऐं उन्हनि खे चार्ज करण जे लाइ जेका हीअ कोशिशि कई पई वञे। ऐं ॿुधायो पियो त सुहेल आफरीदी साहब सिंध जे दौरे ते बि ईंदा, गादी वारे शहर कराची जो बि दौरो कंदा। सो उन्हनि सां तहरीक इंसाफ़ खे को फ़ाइदो रसंदो या न, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं। ॿिया खोड़ सारा जेके मामला आहिनि जेकॾहिं ॾिठो वञे
इंटरनेशनल लेवल ते बि काफ़ी चैलेंजिस पाकिस्तान जे लाइ आहिनि। सो कोशिशि कईसीं आमिर खाकवाणी साहब सां जेको आहे सो असांजो राब्तो थिए, पर उहो राब्तो बहाल न पियो थी सघे। जेका सूरत हाल आहे सियासी हवाले सां उनखे पाण वधीक पे सम्झण जी कोशिशि कंदासीं। बहरहाल अॼु जेको ही जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाए निगहबान।